अहम ख़बर के ॾियूं सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त इमरान न्याज़ी जी शदीद दबाव बावजूद इलेक्शन कमीशन आइन मूजिब फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। हुन चयो त PTI जे फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿुधाइण ते इलेक्शन कमीशन खे ख़राज तहसीन पेश कयूं था। शर्जील इनाम मेमण जारी कयल बयान में चयो आहे त साबित थी वियो त इमरान ख़ान क़ौम खे धोखो कयो आहे। हुन चयो आहे त सच खे लिकाए नथो सघिजे। इमरान न्याज़ीअ खे अमीन ऐं सादिक जो कूड़ो सर्टिफिकेट ॾिनो वियो। हुन चयो त इलेक्शन कमीशन इमरान न्याज़ी जे हल्फी बयान खे ग़लति करार ॾेई छॾियो आहे। सूबाई वज़ीर चयो त इमरान ख़ान न सिर्फ़ क़ौम पर ओवरसीज़ पाकिस्तान जे जज़्बनि सां खेॾी पंहिंजा खीसा भरिया आहिनि। जी नाज़रीन खे आगाह कयूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त इमरान न्याज़ी जी शदीद दबाव बावजूद इलेक्शन कमीशन आइन मूजिब फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। हुन चयो त PTI जे फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿुधाइण ते इलेक्शन कमीशन खे ख़राज तहसीन पेश कयूं था। शर्जील इनाम मेमून जारी कयल बयान में चयो आहे त साबित थी वियो इमरान ख़ान क़ौम सां धोखो कयो आहे। हुन चयो आहे त सच खे लिकाए नथो सघिजे। इमरान न्याज़ीअ खे अमीन ऐं सादिक जो कूड़ो सर्टिफिकेट ॾिनो वियो। हुन चयो त इलेक्शन कमीशन इमरान न्याज़ी जे हल्फी बयान खे ग़लति करार ॾेई छॾियो आहे। सूबाई वज़ीर चयो त इमरान ख़ान न सिर्फ़ क़ौम पर ओवरसीज़ पाकिस्तान जे जज़्बनि सां खेॾी पंहिंजा खीसा भरिया आहिनि। जी नाज़रीन इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो बयान साम्हूं आयो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून इमरान चयो आहे त इमरान न्याज़ी जे शदीद दबाव बावजूद इलेक्शन कमीशन आइन मूजिब फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। शर्जील इनाम मेमून चयो त PTI जे फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿुधाइण ते इलेक्शन कमीशन खे ख़राज तहसीन पेश कयूं था। इन हवाले सां कराची खां हती TV न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो अहम बयान साम्हूं आयो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त PTI जे हथकंडनि बावजूद आख़िरकार 8 सालनि खां पोइ ECP जेको आहे फॉरेन फंडिंग जो फ़ैसिलो जेको आहे उहो ॿुधाए छॾियो आहे। इतलात खाते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे हू जेको आहे ख़राज पेश कनि था, सलाम पेश कनि था। हुन चयो त इमरान न्याज़ी ऐं उनजा जेके हवारी आहिनि उन्हनि पारां शदीद दबाव बावजूद इलेक्शन कमीशन बिना कंहिं ख़ौफ़ जे आइन मूजिब फ़ैसिलो ॿुधायो आहे। इतलात खाते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त साबित थी वियो त इमरान ख़ान क़ौम ऐं मुल्क सां धोखो कयो आहे। हुन चयो त कूड़ खे कॾहिं बि लिकाए सच खे कॾहिं बि लिकाए नथो सघिजे ऐं कूड़ जा पेर न हूंदा आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण वधीक चयो त इमरान ख़ान खे सादिक ऐं अमीन जा कूड़ा सर्टिफिकेट ॾिना विया आहिनि। फ़ैसिले मां साबित थी वियो त इमरान ख़ान कूड़ो आहे जंहिं जेको आहे फॉरेन फंडिंग वठी हिते जेको आहे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु कई। हुन चयो त इलेक्शन कमीशन इमरान ख़ान न्याज़ी जे बयान खे जेको जे हल्फी बयान खे ग़लति करार ॾेई छॾियो आहे ऐं इमरान ख़ान न्याज़ी खे फौरी तौर ते नाअहल करार ॾिनो वञे। इतलात खाते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून इहो मुतालबो कयो आहे त ECP पारां जेको PTI फॉरेन फंडिंग केस में फ़ैसिलो आयो आहे उन जे बुनियाद ते इमरान ख़ान न्याज़ी खे फौरी तौर ते नाअहल करार ॾिनो वञे। इमरान ख़ान न रुॻो क़ौम मुल्क ऐं पर ओवरसीज़ जेके पाकिस्तानी आहिनि उन्हनि जे जज़्बनि सां बि खेॾियो आहे ऐं हिते जेको आहे परॾेही फंडिंग वठी इहो ॿुधायो वञे कहिड़नि मक़सदनि लाइ उनखे इस्तेमालु कयो वियो। इतलात खाते जो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ECP पारां जेको PTI जे फॉरेन फंडिंग केस में फ़ैसिलो आयो आहे उन फ़ैसिले खां पोइ इहो मुतालबो कयो आहे त इमरान ख़ान खे फौरी तौर ते नाअहल करार ॾिनो वञे। इमरान ख़ान इहो साबित थी वियो त PTI खे जेको आहे गैर कानूनी तौर ते परॾेही फंडिंग थी आहे जंहिंजे जेके पैसा आहिनि हिते इस्तेमालु थिया आहिनि पाकिस्तानी सियासत में। हुन चयो त PTI वारा इमरान ख़ान 8 सालनि खां इलेक्शन कमीशन ते शदीद दबाव विझंदा रहिया त फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो जेको आहे उहो न ॾिनो वञे। आख़िर 8 सालनि खां पोइ उहो फ़ैसिलो अची वियो आहे त इमरान ख़ान ऐं PTI जेको टोलो आहे उहो चोरनि जो टोलो आहे। उन्हनि ॿाहिरीं जेका आहे ममनूआ फंडिंग हासिल कई। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु हो त हू अहिड़े फ़ैसिले ॿुधाइण ते इलेक्शन कमीशन खे सलाम पेश कनि था छाकाणि त इलेक्शन कमीशन ते शदीद दबाव हुयो। अहिड़े फ़ैसिले अचण खां पोइ सिंध हुकूमत इहो जेको आहे मुतालबो कयो आहे त इमरान ख़ान चोर आहे ऐं PTI जो जेको टोलो आहे उहो चोर आहे। फौरी तौर ते इमरान ख़ान खे नाअहल करार ॾिनो वञे। जी ठीकु आहे वरी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। जी नाज़रीन कराची खां हती TV न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी असांखे आगाह करे
जी नासिरीन कराची खान तहत टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शब्बीर लाशानी असांखे आगाह करे रहियो हो असांखे ॿुधाईंदा हलूं सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जो बयान साम्हूं आयो आहे सुन त साबित थी वियो त इमरान ख़ान क़ौम सां धोखो कयो हुन चयो आहे त सच खे लिकाए नथो सघिजे इमरान न्याज़ीअ खे अमीन सादिक जो कूड़ो सर्टिफिकेट ॾिनो वियो